जेका बाजा दोस्तों स्टेज ते वेठल दोस्त घणनि सां मुंहिंजी वाक़ियत न आहे, बल्कि सम्झो त हूअं त आया आहियूं जेका बात, पर कंहिंसां मिलण जे लाइ पब्लिक हीअ जेका आहे मीटिंग पहिरियों दफ़ो आहे। सो जेके बि दोस्त आहिनि तव्हांजी महिरबानी जो तव्हां आयो ऐं असांखे मौक़ो ॾिनो त पंहिंजी ॻाल्हियूं तव्हां ताईं पहुचायूं। हाणे हिननि दोस्तनि जेको मौज़ू रखियो आहे त सिंध जो बहरान छा आहे। आख़िर इहे त जेको पाण ठाहियो आहे बैकड्रॉप, उन में बि रुॻो बाहि लॻल ॾेखारी वई आहे, त माना बाहि भरे थी पई, त इन एतिरो माना क्राइसिस घणो आहे जो हिनखे बाहि सां तस्वीर ॾेई सघिजे। ऐं पोइ वरी उहा त भला इन लाइ थियणु छा खपे, उनजो हल छा आहे, ऐं हल कंहिं हिकिड़े माण्हू वटि आया सभिनी माण्हुनि वटि आहे। सो इन्हनि ॻाल्हियुनि ते ज़ाहिर आहे तक़ीर न कबी, पर तव्हां सां ॻाल्हि ॿोल कर। छो तक़ीर में माण्हू जेको आहे त पंहिंजा थोरा ॿिया ॻाल्हि कंदो आहे, पर हीअ माना सेम ज़हनी लेवल ते बीही करे ऐं पाण हिक ॿिए सां ख़्यालनि जी ॾे वठि कंदासीं। त इहो ख़्यालु असांखे छो आयो त हिननि शयुनि ते जेको आहे सो पंहिंजो हिन नमूने सां दौरा कजनि या कुझु करण जी कोशिशि कजे। उनजो सबबु इहो आहे त ज़ाहिर आहे त असां सभिनी सूबनि जे माण्हुनि सां उथूं वेहूं था, ॿाहिरियां माण्हुनि सां बि उथूं वेहूं था, त जेके बि हितां घुमी था वञनि उहे अचे हिकु माना में त ॼणो त जहिड़े नमूने सां असां ॻाल्हाइनि था त ॼणो सॼे सिंधी क़ौम जी इंसल्ट था कनि। चवंदा भाई जैसे ही पंजाब से सिंध में गए, कर की तरफ से गए, जैकाबाद की तरफ से गए, तो हमें तो हर चीज़ खंडर नज़र आई। यहाँ इंसान रहते हैं या जानवर रहते हैं, या जेकॾहिं ॿाहिरां अचनि था त उन्हनि जो बि अहिड़ो ई ख़्यालु आहे। त मुसलसल इहे ॻाल्हियूं ॿुधी ऐं ॿियो उन्हनि जो चवणु इहो आहे त बाबा तव्हां माण्हुनि में को बि दम न आहे, तव्हां ते जेको आहे सो हिकिड़ी कम्यूनिटी जेका आहे उहा ते हुकुमरानी करे राज्य खां वेही, ॿिए तरफ़ वरी इहे जेके माण्हू जेके चिटा ऐं ॾिठा माठा जेके आहिनि करप्ट आहिनि, हर शइ खाई था वञनि, ऐं तव्हां जेको आहे हुननि जा ग़ुलाम लॻा वेठा आहियो। माना तव्हां में त का गैरत, तव्हां में त कंहिं क़िस्म जी का माना हिकिड़ी मुर्सी कोन्हे का। त ज़ाहिर आहे इहे मुंहिंजे ख़्याल में तव्हां बि ॻाल्हियूं आहिनि वेणा ॿुधंदा हूंदव, त ज़ाहिर आहे ॿुधी ॿुधी पोइ माण्हू खे ख़्यालु थिए थो त भला यार हाणे ॿियो कोई इहो ॿाहिरां ई अफ़सोस था कनि त हीअ बाहि त असांजे घर में लॻल आहे। बाहि कहिड़ी लॻल आहे, बाहि इहा लॻल आहे त तव्हां ॾिसो था त हाणे साईं हीअ जैकाबाद हेॾो ज़िलो आहे या लाड़काणो आहे या जेको सॼी सिंध आहे, कीअं त जेको आहे सो हिकिड़ी खंडर बणी पई आहे। कल्ह दोस्तनि पे हुते पंहिंजो आहे साईं बशीर अहमद शाह, पंहिंजो गंदकोट जे हुनजो हा, त उन चयो त साईं मोहन जो दड़ो जेको आहे, हिकु त हो मोहन जो दड़ो हो, पर ॿियो हे सॼी सिंध मोहन जो दड़ो आहे। सो ॻाल्हि इहा आहे त हक़ीक़त में जेकॾहिं गौर कजे त हो मोहन जो दड़ो त बहितर हो। उन में त जेका टाउन प्लानिंग हुई उहा बहितरीनु हुई, घिटियूं जेके आहिनि से गुनी कुंड ते हुयूं, माना हिकु कुंड खां ॿी पोइ त आख़िर ताईं शहर ॾिसी सघिबो। ऐं पाणीअ जे नेकाल जे लाइ जेको आहे नालियूं हुयूं जेके ढकियल हुयूं त जीअं हुन में जरासीम वग़ैरह ॿाहिरि न अची सघनि। टियों इहो त इवन जेको आहे सो जेकॾहिं तव्हां कराचीअ में तव्हांजा घर बि हूंदा या दोस्तनि जा हूंदा, तव्हां वेंदा आहियो त तमामु थोरा अहिड़ा फ्लैट आहिनि जेके 10-12 मंज़िला आहिनि, ऐं उन्हनि में गार्बेज शूट आहे, यानी पंहिंजे ई मंज़िल तां 12-15 मंज़िल तां किचिरो थिए त उहो खणी हिकिड़ी डक ठहियलु आहे, उन में हीअं अची वेझो त उहो सिधो हेठि वञी माना उहो गंद पेटी ठहियलु आहे, उन में वञी थो पए। पर इहो जेको आहे गार्बेज शूट उन ज़माने में मोहन जे दड़े में हुयो। यानी अॼु खां 5000 साल अॻु में जेके माण्हू हुआ जेके हिते रहनि पिया, उहे असांजे अॼु जी सिंध खां इवन कराचीअ खां बि वधीक तरक़ी याफ़्ता हुया न, जो हुननि खे एतिरो त अकुल ऐं साइंस हुयो ऐं एतिरा त हू माना नज़म ज़ब्त जा हुया जो उन्हनि नालियुनि जो निज़ाम रखियो, वाटर सप्लाई हर लेवल ते खूह हुया, उतां पाणी अचे पियो माना। ऐं उहे उन ज़माने में को मज़हब बि न हो,
न को हिंदुइज़म हो, न इस्लाम हो, न ईसाई, को बि कोन हो। उहे इब्तिदाई ज़माने जा माण्हू हुया। त असांजी हाल माना जेका आहे सो उन ज़माने खां बि पुठिते आहे। तंहिंजे करे हिकु त ॻाल्हि आहे त इंफ्रास्ट्रक्चर इहा कुझु न आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त तालीम जो हाल तव्हां पाण ॾिसो था। असां वटि जेका हिकु त तक़रीबन 50-55% माण्हू उहे जेके लिटरेट न आहिनि, पर जेके माण्हू पढ़ियल जिन खे चऊं था या जिन खे डॉक्टरीअ जी, इंजीनियरिंग जी, PhD जी या का बि डिग्री आहे, उहा दरअसल डिग्री आहे, पर उनजी तालीम उनखे कोन्हे। तंहिंजे करे असां चवंदा आहियूं त माण्हू सर्टिफाइड आहिनि पर क्वालिफाइड न आहिनि, माना उहे पढ़ियल न आहिनि। माना उन्हनि खे सिर्फ़ु सर्टिफिकेट मिलियो आहे पर उनखे उन शइ जी ॼाण न आहे। इंजीनियर खां तव्हां उनजी कंहिं बि उनजे फील्ड जी डेफिनेशन पुछंदो त उहा नथी अचे। प्राइमरी टीचर खां तव्हां जे करे प्राइमरीअ जी स्पेल पुछो त उहा कोन थी अचे। 70-80% उस्ताद अहिड़ा आहिनि जंहिंखे तव्हां केॾी बि कोशिशि कयो उनखे सुधारे बि नथा सघो। उनखां पोइ तव्हांजी डिग्री जेका आहे सा मुख़्तलिफ़ जायुनि ते खणी था वञो, उहा क़ाबिल क़बूल न आहे। इंग्लिश असांखे अचे कोन थी। माना हिते भली जेकॾहिं को छोकिरो होशियारु बि थोरो घणो आहे ऐं सब्जेक्ट खे ॼाणे थो, पर जॾहिं कराचीअ में इंटरव्यू में वञे थो कंहिं मल्टीनेशनल कंपनीअ में, त हो हुते ॿाहिरि ई उनखे पघर वठी था वञनि। छो त इंग्लिश में सुवाल त न हो, ॿुधे ई सम्झे ई कोन थो। त इहा जेका ॻाल्हि आहे त असां पाकिस्तान ऐं दुनिया जे ॿियनि जे मुल्कनि जे हिसाब सां अनक्वालिफाइड थी विया आहियूं, अनपढ़ियल जाहिल थी विया आहियूं। उनजा नतीजा पिया आहिनि। उनजा नतीजा इहे निकिता आहिनि त असां तरक़ी करण जे बजाए असांजो समाज पोइते पियो वञे। जिथे जेको आहे सो काफ़ी वॾा असांजा स्कॉलर पैदा थींदा, उनजी जाइ ते हाणे रुॻो लुच, चोर ऐं बिशनी पैदा था थियनि। तंहिंजे करे ॿियो वॾो मसइलो तालीम जो आहे। छो त ॻाल्हियूं घणियूं कबी त वरी घणी ब्रेक थी वेंदी। टियों जेको तव्हांजो सिहत जो आहे, सिहत जो तव्हांजो किथे जेको आहे सो को सही जेको आहे सो हेल्थ जो यूनिट आहे। तव्हांखे जेकॾहिं हैदराबाद में दिलि जो हिन में जैकाबाद में दिलि जो दौरो पए, ज़िलो आहे, त छा तव्हां सम्झो था त को अहिड़ो मुतमिन कंदड़ डॉक्टर आहे जो तव्हांजी हयाती बचाए वठंदो, या अहिड़ो को ॾुखियो मर्ज़ु थी पए त उनजी सुञाणप करे सघंदो? उहो न आहे। सवाइ वेंदे कराचीअ जे उन में बि चंद डॉक्टर ऐं 2-3 अस्पतालूं आहिनि जेके माना आहिनि। बाक़ी त जेको आहे सो पैसनि कमाइण जे लाइ तव्हांजो खून पी वेंदियूं। त तंहिंजे करे उहो सिहत खां बि वेल आहियूं। पोइ वरी तव्हां अचो त जेको हुकूमत जो निज़ाम आहे उहो अहिड़ो आहे जेको बि तव्हां टैक्स ॾियो था, असां टैक्स ॾियूं था, त उनजो मक़सदु इहो हूंदो आहे त उन मां माण्हुनि जी सिक्योरिटी, माण्हुनि जी तालीम, माण्हुनि जी जेका आहे सा घर ऐं हर सहूलियत उन मां पैदा कई वेंदी आहे। मरहलेवार हर साल उन में वाधारो थींदो आहे। पर हिते असां ॾिसूं था त उहा बजट जेका आहे, जेका तव्हां ॿाहिरि जेकॾहिं वञी हिकिड़ो कपिड़ो था वठो, बूट था वठो, हिकिड़ी टॉफ़ी था वठो, त बि तव्हां हुन ते टैक्स ॾियो था। तव्हांखे जेकॾहिं टैक्स जो सिस्टम सम्झणो हुजे, तव्हांखे ख़बर आहे पाण खे, तव्हां जेकॾहिं का गाॾी वठो था कोरोला हिते, तव्हांखे मिसाल तौरु 25 लख थी मिले। पर जेकॾहिं तव्हां इहा जापान में वठो, अमेरिका में वठो या दुबई में वठो, त इहा तव्हांखे 3 लख में मिले। त माना तव्हांजो 500 अलाए 1000% हुन ते टैक्स आहे। 5 लखे जी गाॾी त मथां 20 लख रुपया टैक्स। त एतिरो तव्हां घणो टैक्स ॾियो था, हर शइ ते ॾियो था, पर उनजो फ़ाइदो कंहिंखे थो थिए? उनजो फ़ाइदो जेको आहे चंद माण्हू जेके इक़्तिदार में वेठा आहिनि उनखे थिए थो। अवाम खे उन मां का रसाई नथी थिए ऐं इनखे चवनि था जमहूरियत, पर दरअसल इहा जमहूरियत न आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त जमहूरियत जेका आहे इब्राहिम लिंकन शुरू कई हुई अमेरिका में, ऐं उनजो जेको उनजी जेका डेफिनेशन या नारो हो त गवर्नमेंट ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल। माना माण्हुनि जे लाइ जी हुकूमत, माण्हुनि जे लाइ ऐं माण्हुनि सां हुकूमत। पर हीअ जेका आहे, हीअ जेका डेमोक्रेसी जेका आहे, हिनखे ओलिगार्की चवनि था। इहा आहे गवर्नमेंट ऑफ द फ्यू, फॉर द फ्यू। माना बटन माण्हुनि जी हुकूमत, बटन माण्हुनि जे मुस्तक़िल फ़ाइदे जे लाइ। त हाणे ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं इन पोज़ीशन में रहिबो त असां त सदाईं इहे फुरियल ई हूंदासीं। तंहिं करे इहो सिंध जो बि वॾो मसइलो आहे। ॿियो जेका इन्हनि खां बि वॾो मसइलो आहे उहो इहो पैदा थी पियो आहे त हिन लुट मार जे करे, करप्शन जे करे, ऐं जीअं दोस्त ॿुधायो त जेको आहे पंहिंजो जेको माण्हू बिशनी आहे, चोर आहे, चमचागिरी ॼाणे थो ऐं पैसो
खाई ऐं जेको आहे सो कागज़ सिधा करे ठाहिणु ॼाणे थो, उहो वॾो उनजो इज़त आहे। जेको माण्हू शरीफ़ आहे, पंहिंजी ड्यूटी सही तरह सां करे थो ऐं ईमानदार आहे, त उहो माण्हू नाहल आहे। उनखे तव्हां न कंहिं इम्तिहान में पास थींदे ॾिसंदव, न उनखे कंहिं सुठी पोज़ीशन या पोस्टिंग ते बि न ॾिसंदव। पोस्ट उहो वीचारो जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिता कंहिं इंजीनियरिंग में या कंहिं में हूंदो, त उहो साइड में कंहिं जेको आहे सो हिन ते हूंदो, जंहिंमें पघार ॾी पई मिलंदसि। बाक़ी जेका मेन पोस्ट हूंदी उन ते उहो माण्हू हूंदो जेको सॼो माल रड़के उन मां कुझु % पाण खणी ॿियो मथे पहुचाए। त हाणे ॻाल्हि इहा आहे त इन सां छा थियो आहे, त हर माण्हू जे ज़हन में अची वियो आहे त बाबा रुॻो ख़ुशहाल थिए पियो आहे, उहो रुॻो ठॻीअ चालाकी बिशनीगिरी बदमाशी सां थियो आहे, शराबत में रुॻो बुख आहे। ऐं इहो त एतिरो त जेको आहे करे वियो आहे जो इहो मथां खां हलंदे हलंदे हेठे मज़दूर हेठे माण्हूअ ताईं बि इहा ॻाल्हि पहुची वई आहे। माना असांजा जेके मॉरल्स आहिनि या अख़लाक़ी क़दुर आहिनि ऊंधा थी विया आहिनि। तंहिंजे करे इहो चइबो आहे त बाबा इहो जेकॾहिं तव्हांखे भली केतिरो बि ताक़तवर दुश्मन तव्हांजे दर ते बीठो हुजे, पर तव्हां विड़ी सघो था। पर जेकॾहिं तव्हांखे अख़लाक़ न आहिनि, तव्हांखे उसूल न आहिनि, तव्हांखे कुझु न आहे, त तव्हां त जेको आहे सो पंहिंजे घर में बि कंहिंसां नथा ॿुधी सघो, इन्हनि माण्हुनि सां नथा ॿुधी सघो। तंहिंजे करे इहा सिंध जे मॉरल जी जेका तबाही थी आहे, अख़लाक़ी क़दुरनि जी तबाही थी आहे, कॾहिं ईअं न हो। केॾा बि धारियल हूंदा, कुझु बि हूंदो, पर उन लिहाज़ कुझु औरतुनि जो ख़्यालु को ॿारनि जो ख़्यालु हूंदो हो, वरी फुरेक ग़रीबनि खे ॾींदा। पर हाणे जेके धाड़ियल आहिनि उहे पजेरो में अची विया आहिनि ऐं लैंड क्रूज़र में बिल्कुलु कानूनी तरीक़े सां एतिरो पैसो माना धाड़ो हणनि था। धाड़ियल हणंदो निकिरंदो घणो मिसाल 5,000 50,000 लख 5 लख। हाणे जेको आहे तो अरबनि जी ॻाल्हि आहे, 500 अरब 300 अरब 200 अरब साईं जेको आहे 350 अरब। हिन जा केस ॾिसो सभिनी जा, त ॾिसो घणनि अरबनि जो आहे। माना हिकिड़ो शाही धाड़ियल जेको वॾी गाॾीअ में ऐं सरकारी प्रोटोकॉल में 100 मोबाइलनि जो हुन में आहे। न रुॻो इहो, उहो सरकारी पैसे जो धाड़ थो हणे, पर जेकॾहिं कंहिं वटि का चङी शइ आहे, कंहिं वटि ज़मीन आहे, त उहा उन ते कब्ज़ो आहे। जे कब्ज़ो नथो ॾिए त भाउ अॻुवा थी थो वञेसि। या जेको आहे हुन शुगर मिल आहे, त उहा जेका त कब्ज़े में थी वञे। पुलिस जे पहिरे में हलो भाई शुगर मिल त कब्ज़ो थी वई, पर हाणे कमंद जेकॾहिं ॿी शुगर मिल खे थो ॾिए जेको रेट सुठो थो ॾिए, त उतो 2 खां वठी मोबाइलूं कढ थियूं लॻनि, ज़ोर जे पातनि हाणे वञी उते हुनजो अघु मिले ई कोन थो। मतिलबु हिकिड़ा अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया ऐं लगाव थियनि था, जेके असांजे तारीख़ में कॾहिं बि न थिया आहिनि। तंहिंजे करे असांजी जेका हीअ हालत आहे, हीअ जेका सूरत हाल आहे, उहा उन्हनि ॻाल्हियुनि जो ई सबबु आहे। तंहिंजे करे अख़लाक़ी क़दुरु ऐं करप्शन जो हाय जेको आहे सो हिकिड़ो मक़दारु, हू जेको आहे सो उनजो सबबु आहे। उनखां सवाइ हिकिड़ो ॿी जेका फिनामिना हाणे आई आहे, जेका वरी सभ खां ख़तरनाक आहे, उहा आहे त हे सॼो बरे सगीर जेको आहे, माना हिन वक़्तु त ईअं चई सघे थो त हिंदुस्तान, पाकिस्तान ऐं कुझु बांग्लादेश बि, इहो सॼो बरे सगीर जेको आहे ऐं मिडल ईस्ट हिकिड़ी इज्तिमाही दीवानगी जो शिकार थी विया। असां ॾिसूं था त कॾहिं बि न हो, हर मज़हब में टॉलरेंस हो। इस्लाम त हुयो ई सलामती जो दीन, ऐं उन में कंहिंखे ज़ोरीअ मुस्लमान करिणो न हो। ऐं जेके असां बि मुस्लमान हिते थियासीं त उहे बुज़ुर्गनि जे तालीम ऐं प्यार मोहबत सां थिया। जॾहिं मोहम्मद बिन क़ासिम आयो त तलवार सां को बि मुस्लमान न थियो, ऐं मोहम्मद बिन क़ासिम खां उन्हनि वाइदो वरितो त तव्हां असांखे मज़हब न मटाईंदो। पर उनखां पोइ जेके बुज़ुर्ग आया, पंहिंजो मुख़्तलिफ़ वीरान मां आया, के इराक़ मां आया, के काथो उन्हनि जेका तबलीग कई, उन नतीजे मुस्लमान थिए। पर हिते जेको आहे हीउ अजीब क़िस्म जो हिकिड़ो मज़हबी उहो अची वियो आहे त बाबा बमनि सां माण्हू खे मारियो, जेको अलाह जो घरु महफ़ूज़ न आहे, नमाज़ पढ़णु वञे मस्जिद में त उते टुकर थी थो वञे, इमाम बारगाह में थो वञे त उते थी थो वञे, ॿाहिरि थी थो वञे, स्कूल में ॿार वञे थो त उहे उॾाया था वञनि। हीउ कहिड़े क़िस्म जो आहे? ऐं ॿियो नफ़रत, हर माण्हू हिक ॿिए खे वाह हे काफ़र आहे, हे काफ़र, हर ॿिए काफ़र चई नतीजो इहो निकितो आहे त जेको आहे सो सॼे सोसाइटीअ में हिकिड़ो भउ ऐं हिकिड़ो जेको आहे सो थी वियो। हाणे इहा जेका इज्तिमाही दीवानगी, वरी होॾे इंडिया में ॾिसूं त उते वरी को मुस्लमान वीचारो रुॻो गोश्त थो खाए गम जो, त हुनखे सॼो पाड़ो गॾिजी कोटे टुकर करे था छॾनि। ऐं उहे जेके आहिनि से पंहिंजो शीशे जो गिलास खणी गऊं जे कॾहिं लॻा था वञनि त जेको आहे सो किथे पेशाब करे त उहो गिलास में भरे ऐं पीऊं। ऐं टियों इहो आहे त जेको गऊं जो छेणो आहे, उनजा बिस्कुट था ठाहिनि,
या ड्रंक केक जेके छेणा थींदा आहियूं जेके थपींदा आहियूं असां ॿारनि लाइ उहे जेके माण्हू खाइनि था सम्झव। हाणे ॻाल्हि इहा आहे त इहा इज्तिमाही दीवानगी जी कैफ़ियत जेका सॼे बर सग़ीर में आहे इहा हिन सॼे बर सग़ीर खे बाहि लॻाए छॾी। पर असां सिंध जा माण्हू जेके वधीक लिबरल हुयासीं वधीक सूफ़ी ख़्याल जा हुयासीं असांखे इन मज़हबी जेको आहे सो मां निकिरणो खपे पंहिंजे तरक़ीअ उन ते ध्यानु ॾियणो पवंदो। त इहो जेको आहे तमामु अहम मसइलो असां अॻ में मुस्लमान हुयासीं हाणे बि आहियूं इस्लाम जीअं आहे जीअं रहियो आहे सलामती जो दीन उहे सलामती हुजणु खपे सभिनी लाइ फ़ाइदो हुजणु खपे सभिनी लाइ स्पेस हुजणु खपे जीअं असां अलाए घणा जेको आहे हज़ारनि सालनि खां ईअं रहंदा आहियूं। त इहो जेको फंडामेंटलिज़म जो जिन आहे इनखे क़ाबू में आणणो पवंदो। माना इन तबाही तमामु घणी कई आहे जिते हिकिड़ी छोकिरी बि वञी बमबार थी थिए ऐं तव्हां ॾिठो त बिरोही साहिबु हफ़ीज़ बिरोही उहो माना इंतज़ाम करे वरी सेवण जी दरगाह ते धमाको कराईं जंहिंमें 100-150 माण्हू मरी वियो या ॿियनि दरगाहनि ते बेतशाह जैकबाद में बि थियो हो ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते थियो आहे। त इहो जेको आहे सो इन जे ख़िलाफ़ु हुजणु खपे ऐं इहो असांजे तबाही जे में वॾो हिकिड़ो क्राइसिस इहो बि आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त इहे सभु कम असां थींदा था रहनि पर असां सभई माण्हू जेके आहिनि से चुप कयूं वेठा माना ईअं था चवनि त बाबा सिंधी त हिकिड़ा जेके आहिनि से पोल्ट्री फार्म जा मुर्गा आहिनि जंहिंखे सियासतदान जेको आहे बसि हुन मां कढी पोल्ट्री फार्म मां जाॾे वञनि थो विकिणंदा वञनि था कंहिंजो भाॼी था ठाहिनि त कंहिंजो क़ीमो थो थिए त कंहिंजो कबाब था ठहनि माना उनजी पंहिंजी का विल न आहे उनजी पंहिंजी का मर्ज़ी न आहे। उहे ढोरनि ढगनि ऐं जेको आहे सो पोल्ट्रीअ जे मुर्गीअ वारनि वांगुरु जेको आहे सो उन्हनि जो सौदो थिए थो। असांजे हिन इंडस्ट्रियलाइज़ेशन जो मक़सदु इहो आहे त माण्हू पंहिंजे क़िस्मत जो फ़ैसिलो पाण कनि पंहिंजो नफ़ो नुक़सानु पाण जेको आहे सो सम्झनि। तंहिंजे करे सभ खां पहिरियों असां सम्झूं था त हर माण्हूअ खे हर शइ जी मालूमात ॾिजे ऐं उन सां जेको आहे सो कनेक्टिविटी कजे त जीअं हिकिड़ो सम्झ जो फेरो अचे या असां चऊं था त हीउ हिकिड़ो सभ खां पहिरियों असांखे हिकिड़े फ़िक्री इनकलाब जी ज़रूरत आहे फ़िक्री फेरे जी ज़रूरत आहे त बाबा असांखे कयो छा आहे ऐं असांखे करिणो छा आहे फ़ाइदो छा में नुक़सानु छा में। हाणे भला कहिड़ो वीचारो जेको माण्हू वेठो आहे पोइ हिते ॻोठ में उनखे त इहा ख़बर ई न आहे न त मूंखे किथे असेंबली में विकिणी छॾियऊं ऐं पाण कहिड़ा पैसा वठूं क़ौम परस्तीअ जे उनखे बि इस्तेमालु पियो थो वञे। हाणे जे मिसाल तौर तव्हां ॾिठो त हे चऊं त बाबा सिंध खे जेकॾहिं गैस घरनि खे न ॾिनी वई सिंध में कनेक्शन त असां जेको आहे गैस बंदि करे छॾींदासीं। इहो छा हुयो इहो दरअसल हुनजे ज़रदारी साहिबु हिकिड़ो कारखानो खोलियो आहे नूरियाबाद में हिन जो पंहिंजो बिजली पैदा करण जो उनखे उहो गैस न पिया ॾियनि तंहिंजे करे सिंध जे क़ौम परस्तीअ खे जेको आहे सो पंहिंजे फ़ाइदे लाइ इस्तेमालु कयो गैस मिली वई चुप थी आहे। त मतिलबु इहा त मां त हीअ बि न ईअं चवंदा अहिड़ी अमेंडमेंट हिकिड़ी बहितरीनु अमेंडमेंट आहे पर उनखे बि ईअं इस्तेमालु कयो वियो आहे जीअं तव्हांखे ख़बर आहे त अॻुवाऊं कंदा आहिनि धाड़ियल रोड ब्लॉक करे पोइ गाॾीअ खे कचे मिलाए वेंदा पोइ हुते फुर बि थींदी आहे पोइ जंहिंखे माण्हू खणणा हूंदा आहिनि खणी भई ॿियनि खे छॾे ॾींदा आहिनि। त हे इहो आहे त माना फेडरल गवर्नमेंट तव्हां ते को बि उहो न करे सघे तंहिंजे करे तव्हां उनखे कचे में लाहे ऐं पंहिंजे अहिड़े अमेंडमेंट हर खाते मां वेठा पैसा खाओ। असां ईअं नथा चऊं त इहो ख़राबु आहे तमामु बहितरीनु आहे पर उन जेको इस्तेमालु आहे उहो इहो कचे में लाहे ऐं फुरण वारो। तंहिंजे करे हीउ जेको सॼो मसइलो आहे उहो असांखे ठीकु करिणो पवंदो पर इहो ठीकु छो नथो थिए ठीकु इनजे करे नथो थिए जो असां हिकु त पंहिंजो सिंधी माण्हू बुनियादी तरह बदीअ जे जा दुश्मन आहियूं। हर को माण्हू पंहिंजी जाइ ते चए थो त मां सभ खां वधीक सियाणो आहियां हीरो आहियां मां जेको सोचां थो हरफ़ आख़िर आहे ॿिया सभु बेवकूफ़ आहिनि। इहो ख़ुदि ख़ुदा जो तस्वर जेको आहे माण्हू पाण खे पाण ते आशिक़ ख़ुदा जे ॻाल्हि खे छॾे करे हे पंहिंजे मथां उथी पिया आहिनि। नतीजो इहो आहे त जेका को ॿिए कंहिंखे क़बूलु नथो करे। त हाणे ॻाल्हि इहा आहे त पंहिंजी अना खे पंहिंजी हिन पाण ख़ुदि आशिक़ीअ खे छॾे करे जेकॾहिं हिक ॿिए जो एतिराम कबो हिक ॿिए सां गॾु वेहबो हिक ॿिए जूं ॻाल्हियूं ॿुधिबियूं त कुझु थींदो वरना आहिनि अना जे वसीले ऐं हिन जेको एनआरकी जे वसीले मिसाल तौर खां हिकिड़ी पार्टी ठाहे त 10 पार्टियूं ठही थियूं वञनि हिकिड़ी का अदबी संगत ठहे थी त 10 ठही थियूं वञनि। इहे मुख़्तलिफ़ शयुनि में तव्हां पाण डेली लाइफ में ॾिसो था त इन जी जेका असांखे मुखालफ़त करणी पवंदी। उनखां अलावा पंहिंजो
असां जेको सिंधी माण्हुनि में ख़ासि तरह इहा ॻाल्हि आहे त असीं ॻाल्हियुनि जा वॾा गहीर आहियूं, माना ॻाल्हियूं कंदा आहियूं पर अमल न कंदा आहियूं, माना सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदासीं पर अमल वरी उबतड़ हूंदो आहे। ऐं वेंदे इहो आहे त राति जो कचहरियुनि में नशे जे हिन में बि या ड्रिंक में इन्हनि ते वॾा वॾा ऑफिसर वॾा वॾा माण्हू अहिड़ियूं क़ौम परस्ती जूं ॻाल्हियूं कंदा, अहिड़ियूं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदा, पर सुबुह जो वेंदव त जेको आहे हुननि जो रेट वरी हुननि ॿियनि खां बि ॿीणो हूंदो करप्शन में, या जेको माण्हू आम माण्हू ॻाल्हि कंदा उहे न त न ॿिया सुबुह जो वरी पंहिंजे बदमाशी जे धंधे ते शुरू हूंदा आहिनि। तंहिंजे करे कौल ऐं फेल में जेको आहे सो जेको फ़र्क़ु आहे उहो न थियणु खपे। महिनत कबी, जेकॾहिं मिसाल तर कांडेरा पोखबा त कंडा ई मिलंदा, जेकॾहिं अंब पोखबा त अंब मिलंदा, ज़ैतून पोखबा त ज़ैतून मिलंदा, जव पोखबा त जव मिलंदा। इहो न आहे त असां जेको आहे सो ॻाल्हियूं हिकिड़ियूं कयूं अमल ॿियो कयूं त असांखे जेको आहे सो माना हुनजे जवाब में को बहितरीनु नतीजो मिलंदो, ईअं न आहे। इहो असां पाण खे धोखो था ॾियूं। तंहिंजे करे इहो आहे त कौल ऐं फेल जो जेको सिंधी क़ौम जो हर माण्हू में तज़ाद, सॼी सोसाइटी जेका आहे सा मुनाफ़क़त जे भर चढ़ियल आहे। जंहिं मज़हबी लिहाज़ खां बि मुनाफ़क़त खे ख़राबु करार ॾिनो वियो हो त मुनाफ़िक़ काफ़र बहितर आहे, इहो चयो वियो। तंहिंजे करे असीं तक़रीबन सभु माण्हू मुनाफ़क़त जे दरिया में ॿुॾल आहियूं। इन खां तव्हांखे परे थियणो पवंदो, पाण खे जेको आहे ॿधी करणी पवंदी। ॿियो सिर्फ़ु माज़ीअ जी तारीफ़ करणु, यार मूं वञो थोरो वाह जो हे फलाणो हो, पर हाणे छा आहे उनखे न ॾिसणु। तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त जेको आहे सो माज़ीअ ते भली जेको आहे फ़ख़ुरु कजे, पर हाल तव्हांजो इहो आहे जो तव्हां त कंहिं नंढड़ी क़ौम सां विढ़ण या उन सां मुक़ाबले करण जे लाइक़ु न आहियो। तव्हांजी इकानमी कहिड़ी आहे सिंध जी? ॻाल्हि इहा आहे त का बि मुल्क ताक़तवर, अमेरिका जेकॾहिं ताक़तवर आहे, उन जा ॿेड़ा अचे तव्हांजे दर ते बीहंदा ऐं 2 कलाकनि में मुल्क खे फतेह था करे छॾनि। छो त हुननि पंहिंजो वापारु कयो, एक्सपोर्ट हुननि जो एतिरो आहे, हुन माण्हू खे एॾो पैसो थो मिले, जंहिंमां हुननि पंहिंजे सोसाइटीअ खे ऑर्गनाइज़ कयो आहे ऐं एॾो पावरफुल बणायो आहे जो दुनिया ते हुकूमत करे सघनि था। हाणे वरी चीन हिन तरफ़ अचे थो पियो, उहो बि आहिस्ते आहिस्ते पावरफुल थींदो थो वञे। असां किथे आहियूं? असांजी एक्सपोर्ट केतिरी आहे, असांजे ॿाहिरि मुल्कनि में केतिरो सामान थो वञे, पैसो केतिरो थो अचे, जेको ई थोरो घणो थिए थो उहो बि टैक्स वारो उहो बि तव्हांजो खाई था वञनि। माण्हू वीचारो ईअं मथे थो रुॻो बगल वॼाईंदो, मतिलबु हरू भरू ख़ुशि आहे। तंहिंजे करे हीअ माज़ीअ ते फ़ख़ुरु करणु खे छॾे ऐं पंहिंजे हाल खे ॾिसणो पवंदो ऐं माण्हुनि खे पाण खे गॾिजणो पवंदो। पाण खे हिकिड़ो मुर्गी फार्म जो हिकिड़ो मुर्गो सम्झण जे बजाए पाण खे इंसानु सम्झणो पवंदो। उन जा जेके आहिनि मुफ़ाद कीअं थींदा, त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि असां चाहियूं था त इन तरीक़े सां थियनि। ऐं उनजे लाइ करिणो छा आहे? करिणो ॿियो कुझु बि न आहे। करिणो इहो आहे त बाबा हिन ते सोच वीचार कजे, पाण में गॾिजी वियो। भली को माण्हू कहिड़ी पार्टीअ जो, के मज़हबी पार्टीअ जो हुजे या जेको आहे NGO जो हुजे, पर हिते जेका पॉइंट हूंदियूं 4 5 या 2 या 1 उन ते जेको आहे मुतफ़िक़ हुजे ऐं उन ते जेतिरो उनखे कमु रखिजे उहो कमु करे। जेकॾहिं सॼी सिंध जा माण्हुनि मां जेकॾहिं 5 करोड़ माण्हुनि मां जेकॾहिं 50 लख माण्हू बि पाण में मुतफ़िक़ थी पवनि ऐं जेको आहे 1 पॉइंट एजेंडा ते कुझु करण लाइ तयारु थी वञनि त तव्हांखे को न विकिणी सघंदो, न तव्हांजा पैसा खाई सघंदो, न तव्हांखे शिकस्त ॾेई सघंदो ऐं माण्हुनि जी हुकुमरानी थींदी बग़ैर सियासत करण जे बि। को बि सियासतदान तव्हांजे मुफ़ाद खे लताड़े नथो सघे। भला पंजाब में ॾिसो, पंजाब में को माण्हू नौकिरियुनि जे करे न हूंदा आहिनि, उते हर को बिज़नेस थो करे, पैसा बि खाइनि था हुकुमरान ॿधे लेवल ते, पर हेठि माण्हुनि खे डिलीवरी ज़बरदस्त आहे। तव्हां लाहौर जो शहर वञो त तव्हां यूरोप लॻो पिया, फैसलाबाद वञो त यूरोप लॻो पिया, तव्हां जेको आहे सियालकोट वञो त यूरोप लॻो पिया। माण्हुनि जा पंहिंजा जेके आहिनि से पर्सनल इहे ज़ाती बिज़नेसमैननि जा एयरपोर्ट लॻा पिया आहिनि। त हाणे ॻाल्हि इहा आहे त असां जेको आहे सो को वॾो हिकिड़ो को शोला बयां या को अहिड़ो को ख़तरनाक ॻाल्हि तव्हां सां कोन था कयूं, पर असां इहो था कयूं त पंहिंजे मुफ़ाद खे सम्झो वञे ऐं उन मुफ़ाद खे हासिलु करण जे लाइ पाण में वेहो, तव्हांजा नज़रिया पंहिंजी जाइ ते हुजनि, उन सां असांजो को बि वास्तो न आहे। सिर्फ़ु इहा त भला इहो त सम्झो था न त बाबा हिन में कहिड़ी ॻाल्हि ग़लति आहे, कहिड़ी ॻाल्हि सही आहे। सभिनी खे ख़बर आहे त करप्शन आहे, सभिनी खे ख़बर आहे त माण्हूअ खे कुझु नथो मिले, सभिनी खे ख़बर आहे त प्रोजेक्ट पास थिए थो 100% पैसा खाई था वञनि, बाबा पथर लुड़ी विया, हे थियो, वरी 2 साल वरी उहो टेंडर थिए थो ऐं टेंडर खां थियण सां ई पैसा पहुची था वञनि अॻिते। त
त हाणे ॻाल्हि आहे त तव्हां जेकॾहिं पाण खे पाण सां न बचाईंदासीं तव्हां सां त तव्हांखे केरु बचाईंदो। तंहिंजे करे हिन ॻाल्हि जो मक़सदु रुॻो इहो आहे त ॿियनि जो आसिरो करण जे बजाए, ॿियनि जो एतबार करण जे बजाए, जेके वरी तव्हां सां पोइ कराची में मिलंदा बि न आहिनि, तॾहिं वरी हितां हवालु करे वेंदा आहिनि, पर ॿिए जो आसिरो करण जे बजाए पंहिंजो आसिरो कयो। को वॾो मसइलो न आहे, इन में ख़र्च बि न आहे, को अहिड़ो माना का ॻाल्हि न आहे त को तव्हांखे को चंदो ॾियणो पवंदो, तव्हांखे हो करिणो, उहो बि न आहे। सिर्फ़ु इहो आहे त पाण में गॾिजी वियो आहे, गॾिजी वेही चांहि पी अथव त चांहि जेकॾहिं मां हिकिड़े ॾींहुं पीआरां त ॿिए ॾींहुं तव्हां बि उन्हनि पंजनि माण्हुनि खे पीआरे सघो था, जेको हूअं ई बि अलाए केतिरो ख़र्चु थिए थो पियो। त तंहिंजे करे पाण में गॾिजी वेहणो आहे, हिकिड़े सम्झ जे जेको आहे सो सोच खे बदिलाइणो आहे, ऐं जेको आहे ॿधी पैदा करण जो करिणो आहे। ऐं जेकॾहिं कंहिं माण्हूअ सां ज़ुल्म थिए, फ़र्ज़ु को हिकिड़े माण्हूअ ग़रीब सां या को ज़ुल्म थिए थो, त उनजे लाइ तव्हां गॾु असांजे वकीलनि जूं बि कमेटियूं ठाहींदासीं हर ज़िले में, हर डिवीज़न लेवल ते। माना मिसाल तौरु हिकिड़े ॾींहुं जेकॾहिं ज़मीन को फ़रेब आहे ॾाढो मुड़ुसु, या को बदमाश सियासतदान, त उन लाइ सभु गॾु थी उहो उते फाइट करे सघे थो, उनजे ख़िलाफ़ु मीडिया ते थी सघे थो। असां हूंदासीं, ॿिया बि केतिरा ई उन में इदारा उर्दू वारा बि तव्हांजो साथ ॾींदा। उनखां पोइ इहो जेको आहे सो तव्हां केस दाख़िल करे सघो था, भला अञा न थिए त प्रोटेस्ट करे सघो था। अञा को वॾो मसइलो हुजे त 50-60 लख माण्हू जेकॾहिं सॼे सिंध खे ब्लॉक करे बीह रहनि, त तव्हांखे को बि जेको आहे सो माण्हू शिकस्त नथो ॾेई सघे। सो असांजो मक़सदु इहो आहे त हूअ जेका गिला था ॿुधूं ॿाहिरि, त उहा सिंधी भाड़ियान, सिंधियों में कोई हाल नहीं है और ये नहीं है, ये आप ऐसे हो रहा है, सिंध तो बंजर है और जो है खंडरात है, उन महीने खे रुगो महीने जे करे बि कोन था कयूं, पर उन सां जेका असां सां डेली जेको आहे हालत थी थिए, उहा बि त पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। सो इहा नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका तव्हां ताईं खणी आयासीं, वरी टीवीअ तां तव्हांखे पहुचाईंदासीं, बल्कि जेके दोस्त तयारु थींदा उन्हनि खे उते बि मौक़ो ॾींदासीं त उहो पंहिंजो आज़ादीअ सां मौक़ो पेश कनि ऐं उन लाइ कनि। सो तव्हांजी वरी महिरबानी, बसि इहा ॻाल्हि।